ठट्टो में मां अपडेट कंदा हलूं। गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल कैंपस ठट्टो में स्टेम मुकाबले जो स्कूल राउंड मुनक़द किया वियो, जंहिंमें शागिर्दियाणियुनि मुख़्तलिफ़ साइंसी मौज़ूअनि ते तैयार कियल मॉडल्स की नुमाइश कई। मुकाबले में शागिर्दियाणियुनि जी भरपूर शिरकत प्रोग्राम के नहायत दिलचस्प और तालीमी लिहाज का अहम बणाए छॾियो। स्टेम मुकाबले जो मकसद शागिर्दियाणियुनि में साइंसी शऊर, तख्लीकी सलाहियतूं और जदीद तहक़ीक़ के रुझान के हथे ॾियणु हो। शागिर्दियाणियुनि रिवायती अंदाज़ का हटी करे माहौलियात, तवानाई, रोज़मर्रा मसइलनि और साइंसी इजादनि जहिड़नि मौज़ूअनि ते जदीद मॉडल्स तैयार किया, जिनके शिरकत कंदड़नि और उस्तादनि घणो सारायो। उन मौके ते मैडम तहमीना शाह चयो त अहिड़ा तालीमी और साइंसी मुकाबला शागिर्दियाणियुनि में ख़ुद एतमादी, तख्लीकी सोच और अमली महारतुनि के उजागर कनि था। हिन चयो त अॼु जूं शागिर्दियाणियूं सुभाणे जूं साइंसदान और मुहक़िक़ बणिजी सघनि थियूं, तंहिं करे उन्हनि खे अहिड़ा मौक़ा फ़राहम करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। ऑफिसर हुज़ूर बख्श ख़ासकेली पंहिंजे बयान में चयो त स्टेम जहिड़ा मुकाबला शागिर्दियाणियुनि खे तहक़ीक़, तजुर्बनि और सिख्या ॾांहुं राग़िब कनि था। हुन स्कूल इंतज़ामिया और उस्तादनि जी कोशिश के साराहींदे चयो त उहे शागिर्दियाणियूं मुस्तक़बिल में ज़िले, सूबाई और क़ौमी सतह ते स्कूल और इलाक़े जो नालो रोशन करण जी सलाहियत रखनि थियूं। प्रोग्राम जी पुॼाणी ते बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दियाणियुनि में सर्टिफिकेट और तारीफ़ी इसनाद विरहायूं वयूं, जॾहिं त उस्तादनि जी ख़िदमतुनि खे पिणु ख़ैराज तहसीन पेश कयो वियो।